ॻाल्हियूं थियूं उन्हनि जो छा चवणु कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ उम्मीद आहे त असां जिन अमलदारनि जी निशानदी कई त ही उहे अमलदार आहिनि जिन पैसा वठी ऐं कातिलनि खे तहफ़ुज़ पिया ॾियनि हुन चयो त इहे हटंदा जिन जा असां निशानदी कई उन्हनि जी जाइ ते बहितर ईमानदार जेके सम्झे थो उहे मुक़ररु थींदा जांच थींदी SSP ऐं हेठियनि अमलदारनि सां असांजे साम्हूं फ़ोन ते ॻाल्हाई ऐं चई त एक्शन हले पियो तव्हां रोज़ जे बुनियाद ते असांजे जेके कोऑर्डिनेटर आहे जमाल ऐं हुनजा क़ाइमदीन शहीद जा भाउर इमामदीन ॿिया उहे उतां जी इंतिज़ामिया सां राब्ते में रहंदा जेका शिकायत हुजनि रोज़ जे बुनियाद ते को न को ऑपरेशन हलंदो ऐं हू हथल इम्कान कोशिशि कंदा त कातिलनि खे हथु कनि सो हिकिड़ी इहा शइ थी त कातिलनि जो घेराव तंग कंदा उहे जेके उन इलाइक़े में घुमनि पिया उन्हनि खे गिरफ़्तार करण खां सवाइ उन्हनि अमलदारनि ते इमीजिएटली क़दम खयो वेंदो ॾिसूं था त वधीक छा थो थिए 10 ॾींहं इंतज़ारु कंदासीं वधीक चेंज कंदो साईं मुख़्तलिफ़ मरतबा जेको आहे सिंध खे विराइण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि मुख़्तलिफ़ असेंबलियुनि में बिल बि पेश कया विया आहिनि उन बाबति काफ़ी कॉम्परस पार्टियुनि जो रद्द अमल बि साम्हूं आयो आहे त उन हवाले सां सिंध यूनाइटेड पार्टीअ जो मौक़िफ़ छा आहे अवां छा चवणु चाहींदो मामिलो ॾिसो मामिलो आहे त जीअं न पीर साहिबु चयो पीर सिबगतुल्ला त मुतहिदा सिंध मुतहिदा पाकिस्तान जेकॾहिं मुतहिदा सिंध न रहंदी त पाकिस्तान न रही सघंदो उन करे असांजी इहा आहे त लाज़िम आहे त असांखे अहिड़े क़िस्म जी असां पाकिस्तान में शामिलु इन करे कोन थी सिंध त उनखे विरायो वेंदो उन जे करे इहे सुवाल फज़ूल आहिनि क्रेडिट पंहिंजा इलेक्शन क्रेडिट खणण लाइ पीपल पार्टी ऐं MQM वक़्तु ब वक़्तु शोशा छिलींदी आहे सो इहो इनखे करण जी कोशिशि था कनि असीं यकीनन इहो कामयाबु न थींदा पर जेकॾहिं रियासत या कोशिशि कई त सिंध मां हिकिड़ो ख़तरनाक आवाज़ उथंदो उहो वरी वक़्तु ॾिसंदो